बेवफाइस बिल्कुल ही नाहे तो जॾहिं आ दुनिया के ॿुधाए तो जॾहिं आ दुनिया के ॿुधाए बेवफाइस बिल्कुल ही नाहे तो जॾहिं आ दुनिया के ॿुधाए तो जॾहिं आ दुनिया के ॿुधाए इस असांजा नीअं जनता हीअं जो आहे हार इस असांजा नीअं जनता हीअं जो हार ओ इस त तोखे सुञाणे नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार हाणे तव्हां बि पंहिंजे नाले सां शाइरी रिकॉर्ड कराए सघो था। शाइरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सअप नंबर ते राब्तो कंदा 033421767114 0334 21 76 714। इस जो जिक्र जॾहिं ने प्यारा एक ज़ेड ते लफ्ज़ ते सारा एक ज़ेड ते लफ्ज़ ते सारा इस जो जिक्र जॾहिं ने प्यारा ज़ेड ते लफ्ज़ ते सारा एक ज़ेड ते लफ्ज़ ते सारा बोल वञी तूं ॿियो को लफ्ज़ तोसां करे जेको प्यार बोल वञी तूं ॿियो को लफ्ज़ तोसां करे जेको प्यार ओ इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार भले बेवफा ते लोग इशारो पर यूनस दे आजी जो जियारो यूनस दे आजी जो जियारो भले बेवफा ते लोग इशारो पर यूनस दे आजी जो जियारो यूनस दे आजी जो जियारो सिर लगे कंबराणी इस सकते न थींदो धार सिर लगे कंबराणी इस सकते न थींदो धार ओ इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार बेवफा इस के चवण वारा जद इस जी पचार ओ इस त तोखे सुञाणे ई नथो कॾहिं हुयो तुंहिंजो यार इस त तोखे सुञाणे नथो कॾहिं